सर ॾिसो तमामु वॾो वाक़ियो आहे, ॾुखो ईंदड़ आहे, इंसानियत जी लताड़ आहे। इंसानियत असीं सभु इंसान आहियूं, असीं सभु मुस्लमान आहियूं। जेकॾहिं मुस्लमानी आहे, इंसानियत आहे, त अहिड़ा वाक़िया न दोहराइजनि। ईअं एॾा वॾा वाक़िया थियनि था, उनखे बुंजो ॾियणो पवंदो। बुंजो ॾियण जो मतिलबु त उनखे असां सभु मिली करे, तव्हां सहाफ़ी हज़रात, असां सियासतदान जा पॉलिटिशियन, जेको बि आहे मसइलो, उनखे सभु गॾिजी करे हिन मुआशिरे सां इहो 1 to 1 करिणो पवंदो। ऐं इहे वाक़िया जेकॾहिं तव्हां ई असां चाहींदासीं त इहे वाक़िया आईंदा इंशाअल्लाह न थींदा। ऐं हीउ वॾो वाक़ियो आहे, ॾुखो ईंदड़ वाक़ियो आहे। ऐं जहिड़े नमूने सां कफ़न दफ़न न ॾिनो वियो आहे, ईअं ई औरत खे पंहिंजे कपिड़नि में दफ़नायो वियो आहे। ऐं चवनि था त 2, 3, 4 फुटनि में आहे, उते कुता बि घुमनि था, त इहो बिल्कुलु अमल ख़राबु आहे। ऐं उनखे मुंहिंजो हाणे जीअं निकिरंदुसि त SP सां बि ॻाल्हाईंदुसि, ॿियनि सां बि ॻाल्हाईंदुसि, इन शइ खे खफ़न ॾेई ऐं उनखे चङे नमूने सां जनाज़ो पढ़ी करे दफ़नायो वञे त बहितरु थींदो। इहो सुठो अमल आहे। ऐं एॾो वॾो वाक़िया कोन्हनि, वॾनि माण्हुनि वटि बि इहे वाक़िया थींदा आहिनि, ॿियनि हंधि बि थींदा आहिनि, पर अहिड़ो एक्शन न थींदो आहे। इंसान जी लताड़ न थींदी आहे। इंसान आहे, ख़ता जो घरु आहे, पोइ उन में असां सभिनी खे घुरिजे त उन जंहिंसां ज़ुल्म थियो आहे उन सां सपोर्ट बीहणु घुरिजे, सपोर्ट करणु घुरिजे। ऐं हीउ बि वॾो वाक़ियो आहे, तमामु वॾो वाक़ियो आहे हिन इलाइक़े में। ऐं तमामु जेको आहे सो उनजी जेतिरी मज़म्मत कजे ओतिरी घटि आहे। हिननि चयो त नवाब असां पैसा ॾेई जलसा थो कराए। हाणे पैसनि ते अगरि जलसा थियनि हा त पोइ माण्हू कॾो सियासत कंदो। मां हिननि खे इहो ई चैलेंज आहे मुंहिंजो, हिननि खे, तव्हांखे हिमत आहे त तव्हां बि जलसो रखो, असां बि रखूं। ॾिसो त माण्हू किथे था अचनि, तव्हां बि छॾे ॾियो पंहिंजे मुरीदनि खे, असां बि छॾे था ॾियूं। ॾिसो त कीअं था अचनि, कीअं था नचंदा अचनि, ऐं कीअं ख़ुशी आहे, लहर आहे। पैसनि वारे माण्हू खे ख़ुशी न हूंदी आहे, उनखे मुंहुं बंदि करे आंदो वेंदो आहे, जीअं बसि उहो हा करे। पोइ हिननि जो इहो सिलसिलो आहे, असांजो इहो सिलसिलो न आहे। असांजो सिलसिलो आहे अवाम, पब्लिक। जिते वञो था ॾिसो त मेला मची था वञनि, माण्हू जेको आहे सो ख़ुशियुनि सां था अचनि। असां अॼु ॾींहं ते कॾहिं बि कंहिं बि प्रोग्राम में कंहिंखे न चयो आहे त तव्हां अचो, पाण अचनि था। हू पंहिंजा घुराइनि था, पंहिंजूं गाॾियूं ॾियनि था, सभु कुझु कनि था, पंहिंजो सिलसिलो ॿियनि ते था मढ़नि। ऐं पंहिंजो सिलसिले ते ऐं सियासत खे सियासत करे ॾिठो वञे। ऐं हीअ सियासत खे सियासत था ॾिसनि, अञा था पढ़ाइनि। पोइ वरी हिन शयुनि खे वरी हिननि जा मुरीद घटि वधि ॻाल्हाइनि था। भाई मुंहिंजी बि उन्हनि खे इहा ई आहे त घटि वधि ॻाल्हाइण जे बजाए थोरो सियासत करणु सिखो। जेके सियासत तव्हांजे हिकिड़ो त सियासत में इन्वॉल्व न थियणु घुरिजे। अगरि अचो था, सियासत करण जो शौक़ु अथव त पोइ सियासत कयो न, मुक़ाबला कयो न। इहो कहिड़ो आहे जेको आहे सो, इहो त पोइ मां बि 4 माण्हू बीहारे घटि वधि ॻाल्हाए सघां थो। पर असांखे इन्हनि शयुनि जो न पंहिंजी इजाज़त ॾिए थी का जेको आहे सो जेकी पार्टी, न को असांखे इहा इजाज़त ॾिए थी त असां अहिड़ा का बदतमीज़ी लफ़्ज़ ॻाल्हायूं या बदतमीज़ी कयूं। हा, जॾहिं मजबूर कयो वेंदो त असां बि ॻाल्हाईंदासीं। असां बि घणो कुझु कयो, असां वटि घणो कुझु मवाद आहे, असां करे ॾेखारियो आहे। मां एतिरो करे ॾेखारियो आहे जो सोच आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हिकिड़ो अनमोल जेको आहे सो इरादो आहे। कल्ह बि असीं जेको आहे सो हेॾो वॾो सोलर सिस्टम, बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु, आसिफ अली ज़रदारी साहिबु, हाणे अॻु में बि हुयो सिलसिलो, हाणे वरी उहे घर 22 लख घर सिंध में, वरी सोलर सिस्टम 3 लख वरी सोलर ग़रीब माण्हुनि खे मिलंदो। हीअ बि उन्हनि खे मिलंदो जेके इनकम सपोर्ट जा, जेके मायूं असांजियूं भेनरूं, जेके 2000, 1000, जेके 5000 मिलनि था, हीअ उन्हनि खे मिलंदो डायरेक्ट सोलर। ॿिए कंहिंखे न मिलंदो त को वञी ॿिए कंहिंखे मिले त हीअ वञी विकिणे। फंक्शन हिकिड़ी पॉलिसी चेंज कई आहे। सदरुद्दीन शाह जी जॻह ते राशिद शाह खे एक्टिव कयो वियो आहे। इन खे मसइले सर हाणे उहो जिते तव्हां अचो था, मां हुनखे सम्झां थो। ज़ाहिर ई आहे उहे ॿ भाइर आहिनि, पाण में नथा ठहनि त पोइ हाणे सियासत त ॾाढी ॾुखी आहे। मुंहिंजे ख़्याल में हिननि खे अॻु में पाण खे ठहिणो पवंदो, पोइ वरी अॻिते वधिणो पवंदो। पाण ठहंदा, सियासत कंदा त वधीक सही था। अच्छा, पाक जेके ॻाल्हियूं पियूं हलनि ईरान ऐं अमेरिका जूं, उन में सदर आसिफ अली ज़रदारी खे साइड ते रखियो वियो आहे, छो? कोई न, इहा मुंहिंजे ख़्याल में ग़लति फ़हमी आहे। ज़रदारी साहिबु कोन, बिलावल साहिबु हर ॻाल्हि में आहे। आसिफ ज़रदारी साहिब खे बि हर ॻाल्हि मशहूर में वरितो थो वञे। आसिफ ज़रदारी साहिबु बि आहे इन्हनि ॻाल्हियुनि में, बिलावल साहिबु बि आहे, असांजी पूरी पार्टी आहे। जॾहिं चरखे खे ई असां खड़ो कयो आहे त पोइ वरी असांखे न हूंदी त ईअं हिननि खे ताक़त आहे जो करे सघनि था। तव्हांखे यादि हूंदो जॾहिं शहबाज शरीफ़ वज़ीर आज़म हुयो ऐं इंडिया ऐं पाकिस्तान जी जंग लॻी त मुल्कनि जो दौरो केरु पियो करे, कंहिंखे नॉमिनेट कयो वियो? ज़ाहिर आहे उनखे बि त कंहिं इदारनि कयो हूंदो न, कंहिं वॾे माण्हू कंहिंखे कयो हूंदो। बिलावल भुट्टे खे कयो आहे न। त जॾहिं बिलावल भुट्टे जो अहम रोल आहे त ॿियो को आहे ई कोन, ॿियो को थी कोन थो सघे। ऐं बिलावल भुट्टो ई मुंहिंजे ख़्याल में अॼु जे हिन दौर में, हिन सिचुएशन में, जेकॾहिं पढ़ियो लिखियो होशियारु
लीडर आहे त उहो बिलावल भुट्टो आहे, ॿियो को लीडर ई कोन्हे। हरी माधव।